अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां खे भलीकार मां फराशा। सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। वफ़ाक़ी हुकूमत मुलाज़िमनि जे पगारनि मां कटौतीअ जो फ़ैसिलो करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि इजलास। तेल क़ीमतुनि में वाध जे असर ऐं हुकूमत जे बचत वारनि क़दमनि जो जाइज़ो। वज़ीरनि सलाहकारनि जे गैर मुल्की दौरनि ऐं नयूं गाॾियूं ख़रीद करण ते पाबंदी लागू। 23 मार्च पाकिस्तान ॾिहाड़े जूं तक़रीबूं सादगीअ सां मल्हाइण जो फ़ैसिलो। बचत प्रोग्राम तहत सरकारी मुलाज़िमनि जे पघारुनि मां 5 खां 30% कटौती कई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पघारुनि मां कटौतीअ जी रक़म अवामी रिलीफ लाइ इस्तेमाल कई वेंदी। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त अफ़गान तालिबान रेड लाइन पार कई आहे। पाकिस्तान पंहिंजे शहरुनि खे निशानो बणाइण बर्दाश्त न कंदो। पाकिस्तान जे शहरी इलाइक़नि मथां ड्रोन हमलनि जी मज़म्मत कंदे सदर आसिफ अली ज़रदारी वधीक चयो आहे त अफ़गान सरज़मी दहशतगर्दीअ लाइ इस्तेमाल न थियणु घुर्जे। पाकिस्तान हर सूरत में पंहिंजे अवाम जो दिफ़ा कंदो। सिक्योरिटी फोर्सिस अफ़गान दहशतगर्दनि जा ड्रोन हमला नाकाम बणाए छॾिया। पाक फ़ौज जो तर्जुमान चयो आहे त 13 मार्च ते अफ़गान तालिबान पाकिस्तान मथां ड्रोन हमला कया। ड्रोन्स खे हदफ़नि ते पहुचण खां अॻु केराए वियो। तबाह थियल ड्रोन जे मलबे सबबि कोयटा में 2 ॿार ज़ख़्मी थिया आहिनि, जॾहिं त कोहाट ऐं रावलपिंडीअ में हिकु शख़्स ज़ख़्मी थियो। ISPR जो वधीक चवणु आहे त हमले सां अवाम में ख़ौफ़ पखेड़ण जे अफ़गान तालिबान जी कोशिश खे नाकाम बणाए छॾियो आहे। अफ़गान सरज़मीन ते दहशतगर्दनि जे ख़ात्मे ताईं ऑपरेशन ग़ज़ब उल हक़ जारी रहंदो। हरम्स वारे सामूंडी लंघ जी बंदिश ते अमेरिका B-2 बमबार जहाज़ ईरान रवाना करे छॾिया। अमरीकी सेंट्रल कमांड पारां विच ओभर में वधीक फ़ौज मोकिलण जो ऐलान। ट्रंप चयो आहे त अमरीकी फ़ौज ईरान जे ॿेट ख़ारिज ऐं फ़ौजी हदफ़नि मथां ताक़तवर हमला कया आहिनि। हरम्स वारे सामूंडी लंघ ते अमरीकी नेवी जल्द जहाज़नि खे तहफ़ुज़ ॾींदी। पंहिंजे बयान में अमरीकी सदर वधीक चयो आहे त ईरान वटि अहिड़ी का बि दिफ़ाई सलाहियत नाहे जंहिंसां अमेरिका जे हमलनि खे रोके सघे। ईरान जी अकुलमंदी हथियार फिटा करण में आहे। अमेरिका ऐं इसराइल जा ईरान ऐं लबनान मथां वधीक हमला। ॾखण लबनान में सिहत मर्कज़ मथां इसराइल जे हमले में 12 ॼणा मारिजी विया। तहरान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हमला धमाकनि जा आवाज़ ॿुधा विया। इसराइल इमारतुनि जी तबाही जूं वीडियोज़ जारी करणु शुरू करे छॾियूं। इसराइली इख़्तियारनि जो चवणु आहे त शोहाम शहर मथां मीज़ाइल हमले में हिकु इमारत खे नुक़सानु पहुतो। इसराइल जे गादी वारे शहर तेल अबीब मथां ईरान पारां मीज़ाइल हमला कया विया। मीडिया रिपोर्ट मूजिबि तेल अबीब में 20 धमाका ॿुधा विया। मुख़्तलिफ़ हंधनि ते बाहि लॻी वई। ईरान पारां बहरीन में अमरीकी अॾे खे निशानो बणाइण जी दावा। अमरीकी अख़बार जो चवणु आहे त जवाब में बहरीन मां ईरान मथां मीज़ाइल फायर कया विया। चकवे जो हथियारबंदनि पुराणी दुश्मनी तां पीरसन खे क़त्ल करे छॾियो। ॻोठ जलाल बडाणी जतोई जे धुरियुनि में तकरार तां अली हसन बडाणी जतोई मारिजी वियो आहे। कोट शाहू पुलिस जो चवणु आहे त पीरसन जे क़त्ल जी जांच कई पई वञे। मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। तलहार वेझो नारी मुबैना घर अंदर फाहो खाई ज़िंदगीअ जो अंत आणे छॾियो। मियां पोटा ॻोठ में शामू कोली पंहिंजी ज़िंदगीअ जो अंत आंदो। वारसनि जो चवणु आहे त ख़ुदकुशी कंदड़ नारी 3 ॿारनि जी माउ हुई। घरेलू तकरार सबबि हुन इंतहाई क़दम खंयो आहे। कंडियारो में ज़िले काउंसिल पारां दुकान ॾाइण ख़िलाफ़ शहर में शटरबंद हड़ताल। दुकानदार एसोसिएशन जे सॾ ते शाही बाज़ार समेत समूरा कारोबारी मर्कज़ बंद। एहतजाजी रैली कढी स्टार चौक ते मुज़ाहिरो। हिकु दुकानदार पारां पाण साण जी कोशिश। वापारी अॻुवाणनि चयो आहे त हू 70 सालनि खां रोज़गार करे रहिया आहिनि। ज़िले काउंसिल इंतज़ामिया जबरी तौर लीज़ रद्द करे संदनि 11 दुकान ड्राहे छॾिया आहिनि। PP चेयरमैन ऐं ॿिया नोटिस वठी रोज़गार जो तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कनि।